बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में लाशारी पाड़े वासिन जो गंदगी खिलाफ एहतजाज। शहरिन फिदा हुसैन लाशारी, अब्दुल रऊफ लाशारी, हुसैन बख्श लाशारी ऐं ॿियनि जी अॻवानी में क़ौमी शाहराह ते धरणो हणी रोड ब्लॉक करे सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन जो चवणु हो त घणे अरसे खां वठी सफ़ाई न थी आहे। नालेनि जो गंदो पाणी घरनि में दाख़िल थिए थो। औरतनि ॿारनि ऐं ज़ईफ़नि खे सख़्त ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो। असीं DC खे अपील था करियूं त नोटिस वठी सफ़ाई सुथराई कराई वञे। जैकबाबाद में अवामी इत्तेहाद पारां सिंध सभा जे काफ़िले जी रस्ता रोक ऐं औरतुनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ ताज महमूद दायो, इसरार दायो ऐं मंजूर सोलंकी जी अॻवानी में जाफराबाद खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि IG सिंध खां घुर कई त पंहिंजे प्यारनि जी गुमशुदगी ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ सिंध जी न्याणियुनि खे गिरफ़्तार कंदड़ पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कंदकोट में हथियारबंदनि जी डॉटसन ते फायरिंग, नौजवान क़तल। इंडस हाईवे ते उन्नड़ पुल वटि अणसुञातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि डॉटसन ते फायरिंग करे नौजवान उस्मान तेगानी खे क़तल करे छॾियो ऐं फरार थी विया। इत्तला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल आंदो, जितां वारसनि हवाले कयो वियो। पुलिस मूजिबि वाक़ियो पुराणे तकरार तां पेश आयो आहे। बडाणी थाने ते अदालती छापो, नाहक बांदी बणियल नौजवान बाज़ेयाब। अब्दुल मजीद समेजो जी दरख़्वास्त ते मयाणी हेठ बडाणी थाने ते सेशन जज जी हिदायतुनि ते रेड कमिश्नर छापो हणी नाहक बांदी बणायल अल्लाह बख्श समेजो खे आज़ाद करायो ऐं SHO खे रिकॉर्ड समेत अदालत तलब करे वरितो। कंदकोट में उबावड़ो वाक़े ख़िलाफ़ SUP पारां प्रेस क्लब आॾो ज़ुरियत बिजाराणी, शाहनवाज़ मरेटो, रमज़ान डोमकी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सिंध सभा जे काफ़िले ते हमिलो कंदड़ पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई ऐं ज़िम्मेवार पुलिस ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर कई वई। पटियारी में पेटे अलिफ जे मरकज़ी अॻवान सैयद अनारुद्दीन शाह जो ॿारनि समेत एहतजाज। सैयद अनारुद्दीन शाह दाहींदे चयो आहे त पेटे अलिफ जी चूंडुनि दौरान थियल 60 लख रुपयनि जी करप्शन करण वारनि खे उस्तादनि आरो बेनकाब करण बाद मूंखे मौतमार धमकियूं ॾिनियूं कयूं वञनि। हुन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं करप्शन जी जांच कई वञे। सिंध हारी कमेटी जे समर हैदर जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे हारियुनि सां नाइंसाफ़ियूं बंदि कयूं वञनि, सिंध टेंसी एक्ट ते अमल कयो वञे, ॿाहिरां टमाटर घुराइण बंदि कया वञनि। सिंध जे हारियुनि लाइ ख़ासि पैकेज जो मुतालबो कंदे चयो त हारियुनि खे फौरी सब्सिडी ॾेई वाशी तौर मुस्तहकम कयो वञे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन पनो आकिल जे दौरे बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। पटियारी में एडमिनिस्ट्रेटर जो शहर जो दौरो, अमले खे सफ़ाई बाबति सख़्त हिदायतूं। अब्दुल मजीद ज़हरानी टाउन कमेटी जे अमले सां गॾु शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि ऐं घिटियुनि जो दौरो करे टाउन इंतज़ामिया खे सफ़ाई सुथराई, स्ट्रीट लाइट्स ऐं ड्रेनेज सिस्टम जी सफ़ाई जूं बहितर सहूलतूं फ़राहम करण लाइ हंगामी बुनियादुनि ते हिदायतूं जारी कयूं। घारो में जैकब न्यूज़ पारां नए साल जो केक काटियो वियो। रिपोर्टर जैकब न्यूज़ हकनवाज़ चांडियो, GM जोखियो, नवीद समो ऐं ईदन मलाह पारां केक काटे नए साल खे भलीकार कयो वियो। गोज़दारवदा में ॻोठाणनि जो ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ पंहिंजे ई बिरादरी जे बाअसरनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ नसीर फ़कीर जलालाणी वासी नूरुद्दीन कमरानी ऐं मुस्मात ज़ाहिदा कमरानी मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त बिरादरी जे लोंग कमरानी, मोहम्मद कमरानी, अली मोहम्मद कमरानी, हाकिम कमरानी ऐं ॿियनि बाअसर शख़्स जे चवण ते असांजे घरनि ते हमिलो करे असांखे मारकुट करण सां गॾु असांजी ज़मीन ते अॾियल घर ड्राहे पट करे छॾियो ऐं घर में पियल सामान बि भञी भोर करे छॾियो। हुननि घुर कई त बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं घारो वेझो केडीए नाले मां ताज़े जावल ॿारड़े जो लाश हथ। इत्तला मिलण ते पुलिस पहुची ईदी एम्बुलेंस ज़रिए रूरल हेल्थ सेंटर घारो आंदो, जितां ईदी पारां लाश खे दफ़नायो वियो। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त तक।